पर हूअं तव्हांखे बि सभिनी खे ख़बर आहे त कंप्यूटर अॼुकल्ह जी लाइफ में केतिरो इम्पोर्टेंस रखे थो। सो जेके मेन शयूं आहिनि कोशिशि कंदासीं त असांजी कोशिशि इहा हूंदी जेके टेस्टुनि में अचनि थियूं कंप्यूटर मां उहे ई डिस्कस कयूं वञनि क्लास में अबाउट कंप्यूटर। बसि हिते छॾियो, लाइट्स ऑफ कयो। अक्सर असांखे पढ़ायो वेंदो आहे त कंप्यूटर जो जेको फादर आहे उहो केरु आहे, हू इज़ द फादर ऑफ कंप्यूटर, चार्ल्स बेबेज। पर उन खां अॻु में बि कंप्यूटर जी तारीख़ आहे, हिस्ट्री आहे कंप्यूटर जी, जेका असांखे ॿुधाई वञे थी, जेका किताबनि में लिखी वई आहे त अबाउट 5000 साल 3000 साल BC जो दौरु जेको आहे उन खां वठी जेको आहे कंप्यूटर जी तारीख़ आहे। उन में पहिरीं मिसाल कहिड़ी आहे तव्हांजी, जेको आहे सो 3 मुख़्तलिफ़ एरा आहिनि हुन जा। फर्स्ट एरा जेको आहे मैकेनिकल एरा, उनखे डार्क एज बि चयो वेंदो आहे। ठीकु आहे बाबा, त हीअ तव्हां नोट करे छॾियो त फर्स्ट एरा जेकी कंप्यूटर जी आहे MCQ जे टाइप सां मां तव्हांखे ॿुधाईंदुसि मतिलबु कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं इंपॉर्टेंट आहिनि। त फर्स्ट एरा जेकी आहे उनखे असां मैकेनिकल एरा ऐं हुनखे डार्क एज बि चयो वेंदो आहे। त हिन में छा हुयो, कहिड़ा कंप्यूटर आया, उहो असां अॻिते डिस्कस कयूं था। मेन हैव बीन ट्राइंग टू इन्वेंट मशीन्स दैट कैन सॉल्व मैथमेटिकल प्रॉब्लम्स। माण्हू जेके शुरूअ में जेका कोशिशि हुई कंप्यूटर जी ईजाद कीअं थी, कंप्यूटर जी ईजाद ईअं आई त बाबा हिकिड़ा मैथमेटिशियन हुया, साइंटिस्ट हुया, इंजीनियर्स हुया, सभिनीनि छा कयो त पंहिंजी तरफ़ां हिकिड़ियूं डिवाइसिस उन्हनि या जेका इन्वेंशन कई उन्हनि पंहिंजे कम खे आसान करण जे लाइ। त फर्स्ट जेको असांजो कंप्यूटर जो असांखे मिसाल ॾिनी वेंदी आहे एबाकस। हीअ जेको तव्हां ॾिसी रहिया आहियो हीअ एबाकस जी मशीन आहे। नंढनि क्लासनि में जेको असां प्राइमरी जा क्लासिस हूंदा आहिनि, अॻु में त यूज़ थींदी हुई, असां बि ॾिठी हुई, तव्हां मां कंहिं दोस्तनि ॾिठी हूंदी या न, त हिते ॾिसी छॾियो। हिन में रॉड्स आहिनि, उनमें मुख़्तलिफ़ कलर्स जा बॉल्स आहिनि। ठीकु आहे, मुख़्तलिफ़ कलर्स जा बॉल आहिनि। त हीअ असांजे लाइ छाजे करे यूज़ थींदो आहे, जेको एबाकस असांजो ठहियलु आहे। अच्छा, इहो इन जी तारीख़ छा आहे, जेको असां MCQ अची वञे त एबाकस अॼु खां 3000 साल BC सेंचुरी जेको, त उन में जेको ईजाद कई हुयो एबाकस जी। एबाकस असांजी पर्पज़ छा लाइ यूज़ थींदो आहे, सिर्फ़ु एडिशन ऐं सबट्रैक्शन जे लाइ। उन खां पोइ मथे कयोसि साॻियो एबाकस खां नेक्स्ट जेको आहे उन खां पोइ असांजो नेपियर बोन्स। हिन जो जेको आहे नोट करे छॾियो तव्हां, 1612 AD में हीअ स्कॉटिश मैथमेटिशियन हुयो हिकिड़ो जॉन नेपियर डेवलप्ड नेपियर्स बोन्स इन 1612। इट इज़ ऑल्सो कॉल्ड नेपियर रॉड्स। इट वॉज स्मॉल मशीन दैट contain 10 rods। हीअ 10 रॉडनि ते मुश्तमिल हिकिड़ी बाबा ईअं सम्झो कैलकुलेटर ई हुननि ठाहियो, 10 रॉड्स हूंदियूं हुन में। द रॉड्स वर मेड अप ऑफ बोन्स, वुड और मेटल। नेपियर बोन्स वॉज यूज्ड फॉर मल्टीप्लिकेशन एंड डिवीजन। एबाकस असांजो छाजे लाइ यूज़ थियो, एडिशन ऐं सबट्रैक्शन जे लाइ। ऐं असांजो नेपियर बोन्स जेको हुयो उहो छाजे लाइ यूज़ थींदो, मल्टीप्लिकेशन ऐं डिवीजन जे लाइ। इहो तव्हांजो MCQ ठही सघे थो त हिते त नेपियर छाजे लाइ यूज़ थियो, त हिते लिखियलु आहे मल्टीप्लिकेशन एंड सबट्रैक्शन। ठीकु आहे, ऑप्शन हूंदा तव्हां वटि जीअं क्वेश्चन थींदा आहिनि। पोइ स्लाइड रॉड, स्लाइड ड्यूल। इहो कॾहिं इन जी तारीख़ छा आहे, डेट छा आहे, इन जो सेंचुरी कहिड़ी आहे, 1622 AD। 1622 AD इंग्लिश मैथमेटिशियन विलियम ऑटर्ड invented a slide rule. This was basically a pair of 2 movable rules placed side by side. They had a standardized set of marking called scales. Scale type हिकिड़ो मार्किंग, हिन में विच में हिकिड़ो मार्किंग जो हूंदो आहे ऐं स्केल टाइप ही ठहियलु हुयो। ठीकु आहे, हीअ सभु असां जेको पढ़ूं पिया इहो छा हुयो, असांजा
कंप्यूटर जा हिकिड़ा क़िस्म आहिनि। छो जो कंप्यूटर बेसिकली असां जेको ध्यान में जेको आयो कंप्यूटर छाजे करे आयो, असांजो मैथमेटिक्स जेका ऑपरेशन्स आहिनि उनखे परफॉर्म करण जे लाइ असांजो कंप्यूटर जी जेको बुनियादु आयो वजूद थियो। पोइ आहे पास्कल और पास्कल्स कैलकुलेटर। इहो कॾहिं आयो 1642। बाबा जेको स्लाइड में इहो सेंचुरीज़ अचनि पियो, जेको दौर अचे पियो, जेको टाइम जंहिंजो बि अचे थो नाले सां गॾु ई तव्हां पाण वटि भले नोट कंदा हूंदो। 1642 AD फ्रेंच मैथमेटिशियन हुयो, कंहिं ईजाद कयो? फ्रेंच मैथमेटिशियन हुयो ब्लेस पास्कल। इन्वेंटेड मैकेनिकल कैलकुलेटर व्हिच वाज कॉल्ड पास्कल एंड he developed his this machine to help the he हिकिड़ी मशीन हिन ईजाद कई पंहिंजे पीउ जे लाइ। हीउ जेको साइंटिस्ट हुयो हिन ईजाद कई पंहिंजे पीउ जे लाइ। हिन जो पीउ जो कमु कहिड़ो? हिन जो पीउ हुयो टैक्स कलेक्टर। टैक्स जेको वजूद थींदो आहे वसूल कंदा आहिनि, उहो उन्हनि जो पीउ जी ड्यूटी हुई त टैक्स कलेक्टर हुनखे हेल्प करण जे लाइ हुनजी जेको आहे सो हिन हिकिड़ी मशीन ठाही। हुन में हीअ जेका मशीन तव्हां ॾिसो पिया पास्कल और पास्कल्स कैलकुलेटर। ही हिन में कहिड़ा ऑपरेशन परफॉर्म थींदा? एडिशन एंड सब्ट्रैक्शन बाय 8 फिगर्स यूज हेड टू एडजस्ट व्हील इन ऑर्डर टू परफॉर्म। ही हिन जा व्हील्स आहिनि जेके उन एडजस्ट करे हिन जी जेका कैलकुलेशन तौरु इस्तेमालु कयो वेंदो। छो जो अॻु में न का सेल हुई, न का इलेक्ट्रिसिटी हुई, त अहिड़े क़िस्म जूं ई मशीनूं हुयूं जेके वजूद में आयूं। उन खां पोइ हाणे कंप्यूटर जो दौरु उन खां वठी शुरूआत 5000 साल खां वठी, त असांखे सिर्फ़ु चार्ल्स बेबेज ताईं महदूद रखियो वेंदो त बाबा इहो फादर आहे कंप्यूटर जो। ॿियो आहे लीबनीज़ कैलकुलेटर। इहो कॾहिं आयो 1694 AD में। अच्छा, ही पहिरियों कैलकुलेटर हुयो जंहिं एट ए टाइम ऑल अर्थमेटिक जेका ऑपरेशन्स हुया हिन में परफॉर्म थींदा हुआ। एडिशन, सब्ट्रैक्शन, मल्टीप्लिकेशन एंड डिवीजन। हाणे अची वियो बेबेज जो दौरु, जेको असांजो फादर ऑफ कंप्यूटर सॾियो वेंदो आहे, चार्ल्स बेबेज। इहो कॾहिं खां शुरू थियो ऐं केसीं ताईं हलियो? 1822 खां वठी 1837 AD ताईं। ही उहो माण्हू आहे जंहिं फर्स्ट जेका मशीन इंट्रोड्यूस कराई। उहे मशीनूं कीअं हुयूं? हिन शिकल में हुयूं। हिन शिकल में हिन कोशिशि कई त अर्थमेटिक ऑपरेशन्स सां गॾु असांजी जेका मशीन आहे असांजी स्टोरेज जे बि कमु अची सघे। फॉर एग्ज़ाम्पल हाणे एडिशन सब्ट्रैक्शन त असां कयूं पिया, पर इहा कुझु देरि ताईं असां वटि सेफ हुजे, असां वटि मौजूदु हुजे। ईअं जी चई तव्हां त मेमोरी जेको फर्स्ट इंट्रोड्यूस करे उहो कंहिं कराई हुई? चार्ल्स बेबेज। उन में बाबा घणे दौर ताईं माना उनजी जेका आहे सो मेमोरी उहा न रखी सघिबी आहे, पर कुझु टाइम ताईं। या वरी हिन उहा ई ॾिनी त बाबा तव्हां हिन में एडिशन सब्ट्रैक्शन कराए पंहिंजो जेको कैलकुलेशन आहे उनजी प्रिंट बि तव्हां हिन खां वठी सघो था। ही मशीनूं आहिनि उन दौर जूं। ही मशीनूं तव्हांखे हिते ॾिसण में त बिल्कुलु ईअं तस्वीर में अचनि पियूं, पर हिन जी जेका साइज़ हुई, ही तव्हांजा जेके रूम्स आहिनि एतिरी हिननि जी साइज़ हुई। चार्ल्स बेबेज जेका मशीन ॾिनी हुई, पर इन मशीन खे हलाइण जे लाइ ईअं सम्झो त असांजे पूरे इलाइक़े जी लाइट जेका आहे बंदि करणी पवंदी। हाणे असांजा कंप्यूटर तव्हां ॾिसो था, माइक्रो मिनी हिकिड़े सिंपल हिकिड़े प्रोसेसर में तव्हांजे लाइ केतिरी लातादाद डेटा अची रही आहे। उन खां पोइ सेकेंड एरा में अची थो वञे टेबुलर कंप्यूटर। ही बि हिन जी हिकिड़ी मिसाल आहे। ही इलेक्ट्रिसिटी ते हुयो, पर हिन जो ज़्यादा फंक्शनैलिटी हिन में न हुई। हिन जो बि तव्हां नोट करे छॾियो, ही कहिड़ी सेंचुरी में आया? 1890 AD। उन खां पोइ अचे थो थर्ड एरा असांजो जेको आहे मॉडर्न एज आहे। मॉडर्न एज जेका अॼुकल्ह जेको असां यूज़ कयूं पिया, थर्ड एरा, इनखे छा चवंदा आहियूं असां? मॉडर्न एज बि चवंदा आहियूं। इन में जेको सो असांजी जनरेशन शुरू थी थिए। असां मार्केट में वेंदा आहियूं न, त बाबा चवंदा आहियूं त कंप्यूटर खपे। दुकानदार तव्हांखां पुछंदो बाबा छा हुनजी स्पेसिफिकेशन हुजे, कहिड़ी जनरेशन हुजे। त जनरेशन इन खां वठी शुरू थी। जब फर्स्ट जनरेशन ऑफ कंप्यूटर, ही मेन सवाल अथव तव्हांजा PhD GST में। त इम्कान आहे त ही अचनि, पर
तव्हांजी बाक़िया जेके टेस्टूं आहिनि उन्हनि में बि सवाल अक्सर ईंदा रहंदा आहिनि जनरेशन जे जेके सवाल आहिनि त हिन जो तव्हां नोट करे छॾियो फर्स्ट जनरेशन ऑफ कंप्यूटर्स कहिड़े दौर खां वठी कहिड़ी ताईं 1940 खां वठी 1956 ताईं जेका हुई फर्स्ट जनरेशन असांजी उन में छा हो बेस्ड ऑन वैक्यूम ट्यूब्स फर्स्ट जनरेशन कंप्यूटर्स वर वेरी लार्ज इन साइज दिस जनरेशन कंप्यूटर्स एंड यूज मैकेनिकल लैंग्वेज वंस एंड ज़ीरो इहा असांजी फर्स्ट कंप्यूटर डिवाइस हुई जेका असांजी मशीन लैंग्वेज ते मुश्तमिल हुई मशीन लैंग्वेज कहिड़ी असांजी जेका कंप्यूटर लैंग्वेज सम्झंदो आहे कहिड़ी लैंग्वेज हूंदी आहे बाइनरी लैंग्वेज 1 एंड 0 कंप्यूटर असांजी जेका ॿोली सम्झंदो आहे तव्हां इनपुट कुझु बि ॾेई छॾियो कंप्यूटर खे पर कंप्यूटर छा कंदो आहे उहा पंहिंजी उन ॿोली में कन्वर्ट करे पोइ तव्हां इनपुट ॾींदो तव्हांखे आउटपुट ॾींदो इन जी बेस्ट मिसाल अगरि तव्हांखां केरु पुछे त बाबा तव्हां वटि कहिड़ो सबूत आहे त कंप्यूटर जेको आहे सो असांजी मशीन लैंग्वेज ऐं बाइनरी लैंग्वेज इस्तेमालु करे थो त हिन जी सॉलिड मिसाल आऊं तव्हांखे ॾियां थो साईं हलीम हिते तव्हांखे इंग्लिश में लेक्चर पियो ॾिए ठीकु आहे या को पैसेज तव्हां पढ़ंदो तव्हांजे टेस्ट में हिकिड़ा पैसेज ईंदा पैसेज तव्हां पढ़ंदो तव्हांजी कोशिशि फर्स्ट कोशिशि तव्हांजी छा हूंदी पैसेज त इंग्लिश में हूंदो कोशिशि कंदो उनखे असां पंहिंजी ॿोली में ट्रांसफर करे उनजी मतिलबु सम्झी उनजी माना सम्झी पोइ बाक़ाइदा जेका उन जा सवाल ॾिनल हूंदा उहो असां हल कंदासीं उहो कंदासीं इंग्लिश में पर असां पंहिंजे सम्झण जे लाइ उनखे पंहिंजी ॿोली में ई कन्वर्ट कंदासीं ईअं ई जेको कंप्यूटर खे तव्हां इनपुट ॾियो कुझु बि ॾियो कहिड़ी बि डेटा तव्हांखे इनपुट में ॾियो पर उहो जेको आहे सो पंहिंजी ॿोली में 0 एंड 1 बाइनरी जेका लैंग्वेज आहे हुन में कन्वर्ट कंदो उनखां पोइ उहो पंहिंजी प्रोसेस करे आउटपुट तव्हांखे उन ई फॉर्म में ॾींदो जंहिं फॉर्म में तव्हां हुनखे डेटा ॾींदी आहे सेकेंड जनरेशन जेका आहे असांजी 1956 to 1963 because of transistor computers become smaller faster cheaper and more efficient assembly language and high level language photon हाणे ही असांजो जेको ट्रांजिस्टर ते मुश्तमिल आहे हाणे हिन जी असांजी साइज़ घटिजी वई हू जेका असांजा कंप्यूटर हुया ईअं सम्झो त उहो बि उहे फर्स्ट जनरेशन जा कंप्यूटर उहे इलाही साइज़ में वॾा कैपेसिटी हुनजी घटि इलाही स्लो मतिलबु ईअं सम्झो त तव्हां हिकिड़ा 20 मिंट हुन कंप्यूटर खे हलायो अथई सॼो बाहि थी वेंदा हुआ एॾो हीटअप कंदा हुआ ऐं उन में जेको आहे सो मेमोरी स्टोरेज बि घटि हुई मेमोरी स्टोरेज करण जे लाइ ईअं सम्झो असांजी जेका हुन में हार्ड ड्राइव हूंदी हुई हिन कमरे जेतिरी हूंदी ऐं हिन में असांजो छा थी वियो आहे ट्रांजिस्टर में असांजी हुनजी साइज़ घटिजी वई ऐं हिन में असांजी लैंग्वेज कहिड़ी इस्तेमालु थिए पई तव्हांखे MCQ अची सघे थो त बाबा सेकेंड जनरेशन में जेका असांजी कंप्यूटर जी लैंग्वेज इस्तेमालु कई हुई उहा कहिड़ी हुई फोर्ट्रान were introduced magnetic cores was used primary internal storage medium पंज कार्ड्स were used for input हिकिड़ा कार्ड्स हुया जेका असांखे हिन ट्रांजिस्टर उन में लॻल हुयो ऐं उन में असां डेटा इनपुट जो जेको ज़रियो हुयो उहो असांजा कार्ड्स हुया थर्ड जनरेशन ऑफ कंप्यूटर 1964 to 1971 यूज़ ऑफ ICs हाणे ट्रांजिस्टर जो दौर वियो हाणे वरी अची वियूं ICs त ही क्वेश्चन मस्ट तव्हांखे कंहिं न कंहिं टेस्ट में कॾहिं न कॾहिं तव्हां साम्हूं तव्हांजो थींदो हिननि जो त ही लाज़मी अथव बाबा ही शयूं तव्हां नोट करे छॾियो थर्ड जनरेशन ऑफ कंप्यूटर कहिड़े दौर में अची कहिड़े दौर खां कहिड़े दौर ताईं 1964 खां 1971 यूज़ ऑफ ICs फॉर द डिक्रीज साइज़ ICs असांजे छा जे लाइ यूज़ कयूं हुयूं उनखे साइज़ जेका उनजी साइज़ हुई उहा फर्दर डिक्रीज घटि करण जे लाइ कंप्यूटर इंक्रीज द स्पीड वधाइण जे लाइ इफिशियंसी हुनजी जेका आहे ऐं लेस एक्सपेंसिव कंप्यूटर्स वर इंट्रोड्यूस हाई लेवल प्रोग्रामिंग लैंग्वेज सच एज पास्कल एंड कोबोल पास्कल हिकिड़े असांजी कंप्यूटर जी लैंग्वेज आहे ऐं कोबोल असांजी कंप्यूटर जी लैंग्वेज आहे त असांजी थर्ड जनरेशन में इन जनरेशन में असांजी कहिड़ी लैंग्वेजिस यूज़ थियूं पास्कल एंड कोबोल लैंग्वेजिस नोट कयो सेंचुरीज़ नोट कयो ऐं जेके इन्वेंशन आहिनि उन नोट कयो ऐं जेको उन में कहिड़ा आहिनि हीअ छा ते मुश्तमिल आहे इहे बि तव्हां नोट कयो ऐं इन जा बेस्ट एग्ज़ाम्पल तव्हांखां पुछी सघे थो थर्ड जनरेशन में तव्हांखे MCQ अची सघे थो त थर्ड जनरेशन जा असांजा कहिड़ा कंप्यूटर आहिनि उन जो तव्हांजो जवाबु हूंदो त IBM ही जेका मॉडल लिखिया पिया आहिनि IBM 360 and IBM 370 are the examples of third generation computer
थर्ड जनरेशन जा असांजा एग्जाम्पल इहे ई आहिनि। फोर्थ जनरेशन ऑफ कंप्यूटर्स 1971 टू प्रेजेंट। फोर्थ जनरेशन जेका असांजा कंप्यूटर हुयो उहा 1971 खां वठी अॼु जे दौर ताईं बि तव्हांखे मार्केट में मिलंदा, उहे अॼु ताईं हलनि था। The invention of microprocessors was revolutionary, which caused the development of faster, less expensive, smaller and more reliable computers. They use semiconductor memories, RAM and ROM. RAM and ROM बाबा ॿुधो न तव्हां, random access memory and read only memory। हाणे इहे बि इहे सम्झो तव्हांखे शॉर्ट फॉर्म इन ॾेई सघंदा त RAM जो फुल फॉर्म छा आहे, ROM जो फुल फॉर्म छा आहे। हिकिड़ो मिनट हिन में जेको असांजो लैंग्वेजिस यूज़ थियूं, RAM and ROM and magnetic storage become popular, more high level languages were introduced like C, C++, Java, etc. C and C++ जेके अॼुकल्ह जे दौर में बि असांजूं लैंग्वेज हली रहियूं आहिनि। C++ थी, C ऐं जावा ई बेस्ट एग्जाम्पल आहिनि असांजी कंप्यूटर लैंग्वेज जा। का तव्हां कहिड़ी बि प्रोग्रामिंग खणो, हाणे डीपली असां हलिया वेंदासीं हिन जे करे, त उन जे लाइ तव्हांखे फस्ट में C सिखणी पवंदी आहे, उन खां पोइ C++, जावा, पोइ तव्हांजी एंड्रॉइड ते कमु करे सघो था, पोइ तव्हां iOS ते कमु करे सघो था, PHP ते कमु करे सघो था। पर इहा बेसिक जेका तव्हांजी लैंग्वेजिस में आहे उहा C and C++ आहे। फिफ्थ जनरेशन ऑफ computers present and beyond. Fifth generation computing devices are still being developed. In this generation, computers will be capable of self-running, reasoning and generalizing. These computers are controlled machines like robot will also be able to process human language. The branches of AI include mechanical learning, deep learning, natural learning. रोबोट जेका असां कहिड़े इन में जनरेशन में असां रोबोट ठाहिया, फिफ्थ जनरेशन में। ईअं सम्झो त रोबोट हिकिड़ो असां हुनजी प्रोग्रामिंग तहत हिकिड़ो रोबोट ठाहींदा आहियूं। उनखे आउट कंट्रीज़ में ईअं हूंदो आहे त बाबा हिकिड़ी लैब आहे तव्हांजी, उन में हिकिड़ो परमिनेंट टास्क ई आहे तव्हां वटि, त बाबा हीउ कमु तव्हांखे हिते करिणो आहे। त उन जे लाइ उन्हनि छा कया, माण्हू हायर न कंदा आहिनि, उन्हनि पंहिंजी प्रोग्रामिंग तहत पंहिंजी टेक्नोलॉजी तहत उन्हनि पंहिंजा रोबोट ठाहे छॾिया जेके उनजो पूरो कमकार कनि था। उनखे वधीक माण्हू रखण जी ज़रूरत कोन्हे, उनखे पघार ॾियण जी ज़रूरत ई कोन्हे, उन पंहिंजा ख़र्च बचाए छॾिया, हिकिड़ो दफ़ो ई ख़र्च करे छॾियो। सो साईं जन जो टाइम ख़तमु थी आहे। हाणे अॻिते जेको क्लासिफिकेशन ऑफ कंप्यूटर आहे इंशाल्लाह नेक्स्ट क्लास में डिस्कस कंदासीं। महिरबानी।